सचो सतराम। पंच साहब छंछरवार दी हलंदर सत्संग श्रृंखला के सिलसिले में उन्हें सचर साईं जी रामद पाइण जे लाए सन 51 में आने सो अड़ी प्यार भरी घड़ी में सबने भावरन भेनरुन ऐं सॼी संगत के पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम राणकी साहब की तरफा आशीर्वाद शुभकामनाओं ऐं वाधानी अस जॾहिं बि उन सच साईं जी रहमतुनि में ईंदा आहियूं तुंहिंजो मक़सद हूंदो आहे पंहिंजे जीवन के बेहतर रस्ते ते हलायूं, पंहिंजो पाण खे समझी करे हलूं। छाकाणि वक्त माहौल परिस्थिति हालत दोस्ती संगत रीतू रस्म अंदाज सब कुछ बदलदा रहंदा है। कॾहिं माहौल कीअं हूंदो आहे त कॾहिं कीअं हूंदो आहे ऐं कॾहिं इंसान जी सोच कहिड़ी हूंदी आहे त कॾहिं कहिड़ी हूंदी आहे ऐं उहा सोच कॾहिं कॾहिं जॾहिं वो माहौल जो रूप वठंदी आहे त पोइ कंहिंजे लाइ हलण में ॾुखियो पइजी वेंदो आहे ऐं न हलण में ॾुखियो पइजी वेंदो आहे। छाकाणि त जॾहिं माहौल बदलंदो आहे त उहो मौसम वांगुरु बदलबो आहे। जीअं मौसम बदल भी आहे, कॾहिं सियारो कॾहिं उन्हारो, कॾहिं सरोद कॾहिं बहार। कोई जहिड़ी मौसम हूंदी आहे असांखे तहिड़ो हलणो पवंदो आहे। खाधा पीता पहिरान तौर तरीक़ा मौसम के हिसाब सां रखना पवंदा आहे। जेकॾहिं असां सियारे जा कपिड़ा ऊन्हारे में पाईंदासीं त पोइ चङो कोन लॻंदो। जेकॾहिं ऊन्हारे जा कपिड़ा सियारे में पाईंदासीं तॾहिं बि ॾुखियो लॻंदो। पर हिकिड़ी ॻाल्हि असां इंसाननि में हूंदी आहे, हिकिड़ी ॻाल्हि असां इंसाननि में हूंदी आहे त असां सियारे में ऊन्हारे खे यादि कंदा आहियूं ऐं ऊन्हारे खे सियारे में यादि कंदा आहियूं। तंहिंजे करे तक़रीबन सुख ॿिन्ही मां न वठी सघंदा आहियूं। जॾहिं सियारो ईंदो आहे त कोशिश कंदा आहियूं गरम इलाइक़नि में हलिया वञूं ऐं जॾहिं ऊन्हारो ईंदो आहे त पोइ कंहिं हिल स्टेशन जो रुख रखंदा आहियूं। पर जेकॾहिं असां जेको ऊन्हारे में चाहींदा आहियूं अगरि उहा चीज असां सियारे में वठणु चाहियूं
तो शायद असांखे घर में ही ओड़ी थधि मिली वेंदी। ऐं जेकॾहिं ऊन्हारे में जेको सियारे खे यादि कंदा आहियूं, जेकॾहिं उन मौसम में वठी तॾहिं उहा बि मिली वेंदी। पर असां सभु इंसान हमेशा ॿी मौसम खे यादि रखंदा आहियूं। इहा मौसम हक़ीक़त में यादि रखणु कुझु असांजी इंसानियत सां बि वास्तो रखंदी आहे। असांजी इंसानियत मां बि कुझु असांखे सेखारींदी आहे। त बेशक हालत, वक्त, माहौल, परिस्थिति कुछ बदलजे, पर असां पंहिंजी हक़ीक़त खे यादि रखूं। असां छा चाहियूं ऐं जेकॾहिं असां उनखे यादि रखी करे थोरो ते अमल कंदासीं त पोइ असां कुझु वधीक मज़बूत रहंदासीं ऐं कुझु बहितर रहंदासीं। असां त इंसान आहियूं, पर जेकॾहिं असां कंहिं नाग जो बि मिसाल वठूं, असां सभु इंसान कारियर या कोबरा खे ॿियनि नागनि जी भेट में बहितर समझंदा आहियूं। हू ताक़त में बि वधीक हूंदो आहे, हू ज़हर में बि वधीक हूंदो आहे, पर सभ खां वॾी ॻाल्हि आहे असां सभु उनखे फ़क़ीर सम्झंदा आहियूं, सभु दरवेश सम्झंदा आहियूं ऐं हक़ीक़त में हूंदी आहे। ॿिया नाग जेतिरो जल्दी डंग हणंदा आहिनि, कारियर ओतिरो जल्दी डंग कोन्हे हणंदो, हू मजबूर थी करे हणंदो आहे। न साइड सां वञो त कुझु बि चवंदो आहे। ऐं हक़ीक़त में उनजी फ़क़ीरी जो कारण उनजी मज़बूती बि आहे। मज़बूत तो सभ खां वधीक आहे ऐं सभ खां वधीक मज़बूत, ताक़तवर, शक्तिशाली हू इन्ही करे हूंदो आहे छाकाणि पाणी में जॾहिं सभु नांग हलंदा आहिनि त जिते पाणी जी सीर हलंदी आहे सभु उन सां हलंदा आहिनि, पर कारियर अकेलो नांग आहे जेको पाणी सां मुक़ाबिलो कंदा आहिनि, ऑपोज़िट डायरेक्शन में हलंदो आहे। पाणी जे सीर जे बिल्कुलु उबतड़ हलंदो, पाणी खे चीनींदो, अॻिते वधंदो। तंहिंजे करे हू एतिरो मज़बूत ऐं ताक़तवर हूंदो आहे ऐं जेतिरो ताक़तवर हूंदो आहे ओतिरो फ़क़ीर हूंदो आहे, पंहिंजो पाण खे संभालींदो आहे। त इंसान खे बि जेकॾहिं नाग ईअं करे सघे थो, असांखे जेतिरी ताक़त हुजे ओतिरो सबुर व तहमुल हुजे, ओतिरो बहितरी हुजे, ओतिरो गुण हुजे ऐं हू जीअं सीर सां गॾु न हलंदो आहे कि असां बि अगरि थोरो उनखे सम्झी करे संसार में वही न वञूं, पर थोरो संभाले करे हलूं त पोइ कुझु जा बहितर नतीजा मिलंदा। तंहिंजे करे इहा चीज असांखे पाण संभालण जो मौक़ो ॾींदी आहे। जेकॾहिं संसार में आयासीं, सभु हलंदा पिया आहिनि, असां बि हलिया वियासीं, सभु ठीकु आहे, पर जेकॾहिं उनमें इख़लाक़, किरदार, समझ खे संभाले करे हलियोसीं त पोइ असां बहितर नतीजा पाए सघंदा आहियूं। ऐं उन जे लाइ थोरो संभालणो पवंदो आहे।
जेकॾहिं असां चऊं दुनिया में हलणो आहे, दुनिया ईअं आहे, कोई ठीकु आहे, हलंदा हलूं सभिनी वांगुरु, उहो बि कोई फ़र्क़ु न आहे पवंदो। पर पोइ सिर्फ़ु असां शिकायत न कयूं। असां चाहियूं था संसार हले तो हुनमें हलंदा हलूं, कोई ॻाल्हि कोन्हे, बिल्कुलु हलणु खपे, पर उनमें शिकायत न हो। पर जेकॾहिं शिकायत हुजे त पोइ वरी संभालणु हुजे। संभालण सां शिकायत ख़तम थी वेंदी आहे। जीअं कुझु वक़्तु अॻु पंहिंजे परिवार ते ॻाल्हि पई हले रिश्तनि जी। जेकॾहिं गहराई सां ॾिसंदासीं त चवंदा आहिनि रिश्ता टुटंदा आहिनि, जल्दी जल्दी रिश्तनि जी अहमियत कोन्हे रही। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त हाणे जेके रिश्ता थींदा आहिनि उनमें सभु गुण छठियूं सभु मिलाईंदा आहिनि, ऐं सभु मिलाइण जे बावजूदि सभु इख़्लाक़ किरदार गुण सभु ॾिसण जे बावजूदि पोइ बि रिश्तो पाइदार कोन्हे। पर जॾहिं हू कुझु ॾिसबो बि कोन ऐं रिश्ता करे छॾिबा, ऐं जेके वॾा आहिनि अगरि उन्हनि खे ॾिसंदासीं उन्हनि जा रिश्ता त अहिड़ा थियल आहिनि उन्हनि वीचारनि खे ख़बर ई कोन्हे असांजी शादी कॾहिं थी। बाक़ी केतिरा असांजे एरिया बि आहिनि असांखे ख़बर ई न शादी थी कॾहिं। कोई चवंदा 2 साल उमिरि, कोई चवंदा 4 साल उमिरि, कोई चवंदा 3 साल उमिरि। ऐं घणनि जा रिश्ता त उहे थियल आहिनि जॾहिं हिन ॼाया ई कोन अॻु में रिश्ता थियल आहे। चङा तो पाण में के साहेड़ियूं हूंदियूं या दोस्त हूंदा, हू पाण में करे छॾींदा। जेकॾहिं मूंखे धीउ ॼाई तोखे पुटु ॼायो या मूंखे पुटु ॼायो तोखे धीउ ॼाई, त हुनजा रिश्ता करे छॾींदासीं, थी वेंदा। जेकॾहिं ॿिन्ही खे हिकु जहिड़ा ॼाया त ॻाल्हि ख़तमु। जेकॾहिं धीउ ऐं पुटु हिक ॿिए खे ॼाया त रिश्तो थी वेंदो। ऐं वरी शादी बि 4-5 साल उमिरि में आम थींदी। इन करे चवंदा आहिनि न असांखे रिश्ते जो पतो न शादी जो पतो, ओचितो पतो त शादी थियल आहे। हक़ीक़त में जॾहिं अहिड़ा रिश्ता अहिड़ा तरीक़नि सां हलनि थी पोइ बि कॾहिं रिश्ता ख़तमु न थिया। ऐं अॼु सभु गुण सभु चीज़ूं सभु सोचूं सभु डिग्रियूं गॾु रहंदे सभु कुझु ॾिसंदे पोइ बि थोरे वक़्त में कुझु थी सघे थो। आख़िर जी वजह छा आहे? ऐं जॾहिं हक़ीक़त मां ॾिठो मां रिश्तनि खे ओतिरो ई मज़बूत पायो जेतिरो अॻु में हुयो। फ़र्क़ु सिर्फ़ थोड़ो माहौल जो रहे, सोच जो रहे, रिश्ते जी अहमियत ऐं उनजी कैटेगरी जो रहे। सिर्फ़ असां जेकॾहिं खुले दिमाग़ सां थोरो सोचींदासीं त शायदि उहे ख़तमु कोन थिया। अॻु में जॾहिं को रिश्तो थींदो त पोइ हू सभु कुझु ॾिसंदा, ॾाॾाणा नानाणा चाचा मामा बिरादरी उठी वेठी दोस्ती संगत साथ सभिनी जी जांच थींदी त कीअं आहे। ऐं सभिनी जी जांच ॿिन्ही तरफ़नि खां थींदी। जेको ॿिन्ही तरफ़नि खां हर तरफ़ जी जांच थींदी उन जे पोइतां मक़सदु इहो हूंदो त रिश्तो सिर्फ़ छोकिरी छोकिरे जो न आहे पर सभिनी रिश्तेदारनि ऐं साथियुनि जो साण खणी हलण जो आहे। असां सभिनी जा हिक ॿिए सां रिश्ता हूंदा
घोटकुआर जो रिश्तो सिर्फ़ु अकेलो न हूंदो, सेणनि जो रिश्तो हूंदो, सेणनि जो रिश्तो हूंदो, भेणनि जो रिश्तो हूंदो, निणाननि जो रिश्तो हूंदो, सावरनि जो रिश्तो हूंदो, हुनजे नानाणनि जो रिश्तो हूंदो, हिन जो नानाणनि जो रिश्तो हूंदो, उथी वेठी दोस्ती अच वञ हूंदी, घर में कहिड़ो माहौल हूंदो। यानी अॻु में सभिनी सां निभाइण जी तयारी थींदी, सभिनी सां हलण जी तयारी थींदी, ऐं जॾहिं उहा तयारी बि उहा ई थींदी त सभिनी सां हलणो आहे, सभिनी सां रिश्तो ॻंढिणो आहे, कंहिं हिक सां न। त पोइ सभु ज़हनी तौर तयार हूंदा कि हिक जो रिश्तो न आहे, सभिनी जो रिश्तो आहे। त सभु ज़हनी तौर तयार थींदा ऐं सभु पंहिंजो पंहिंजो शेयर जेको बि हुजे उहो उन रिश्ते सां निभाईंदा, उनखे अमल में आणींदा, ऐं उहो पंहिंजो उनजो फर्ज़ हो सभिनी जो। तंहिंजे करे सभिनी सां निभाइण, सभिनी सां हलण जो रिश्तो। तंहिंजे करे जॾहिं पतो हूंदो सभिनी सां हलणो आहे, सभिनी जो रिश्तो आहे, पाइदान हूंदो, अॻु में ई ज़हनी तौर तयार हूंदो, हिकु रिश्तो न आहे, सभिनी जो रिश्तो करे बीहंदो। ऐं जेकॾहिं अॼु असां थोरो गहराई सां ॾिसंदासीं त पोइ रिश्तो सभिनी जो कोन्हे। कॾहिं रंग सां रिश्तो आहे, कॾहिं डिग्री सां रिश्तो आहे, कॾहिं नौकरी सां रिश्तो आहे, कॾहिं कारोबार सां रिश्तो आहे, कॾहिं तनख़्वाह सां रिश्तो आहे, कॾहिं पैसे पधारत सां रिश्तो आहे, कॾहिं ॿाहिरि रहण या ॿाहिरि वञण सां रिश्तो आहे। यानी केतिरी चीज़ों में जन सां रिश्तो जुड़े थो, हू सभिनी सां रिश्तो कोन थो जुड़े। उन जेको हिकु माण्हू सां बि रिश्तो जुड़े थो, छोकिरी छोकिरे जो, उहो बि कॾहिं सिर्फ़ु ख़ूबसूरती जो रिश्तो आहे, कॾहिं कंहिं डिग्री जो रिश्तो आहे, कॾहिं हुनजी पघार सां रिश्तो आहे, कॾहिं हुनजे कारोबार सां रिश्तो आहे, कॾहिं नौकरी सां रिश्तो आहे, कॾहिं ॿाहिरि वञण या रहण सां रिश्तो आहे। सो जंहिंसां रिश्तो कजे थो उन सां रिश्तो हले थो, ख़तम थिए ई नथो। जेकॾहिं असां रंग या ख़ूबसूरती ॾिसी करे रिश्तो कयूं था, उहो रंग या ख़ूबसूरती ख़तम थोड़ी थिए थी, उहो सही रहे थो। जेकॾहिं रिश्तो तनख़्वाह सां आहे, उनजी जेतिरी पे आहे उहो ठीकु आहे, जेकॾहिं उहा वधे थी ठीकु आहे, पर केतिरा रिश्ता कीअं बि ॾिठो ॾिठा आहिनि, भई पघार ॿुधायूं हिकिड़ी एतिरी आहे कोन, इन ते असर था करणु चाहिनि, उन सां बि रिश्तो हले थो। कॾहिं ॿाहिरि वञण जे करे रिश्तो आहे, कॾहिं डिग्री जे करे रिश्तो आहे, त काफ़ी अहिड़ा कारण हूंदा आहिनि जिन सां रिश्तो थिए थो। हाणे जंहिंसां रिश्तो थिए थो, जंहिं सां हुननि कयो आहे, कंहिं बि छोकिरी या छोकिरे जे कंहिं बि पक्ष, जंहिंसां कयो आहे उन सां त हले थो, ख़तम नथो थिए। पर जॾहिं चइजे थो त इन चीज़ खे छॾे करे बाक़ी पोइ ॿियनि सां सभिनी सां हलणो आहे, उते हुनजो ॿियनि सां रिश्तो थियो ई न आहे, ॿियनि सां जो वास्तो आहे ई न, उहो रिश्तो हलंदो या त उन रिश्ते में शामिल हुजे, भई तनख़्वाह सां, रंग सां, पघार सां, नौकरी सां, पैसे सां, डिग्री सां, जेको बि कुझु आहे उन सां सभु ही सभु चीज़ूं बि शामिल आहिनि, ही रिश्ता बि शामिल आहिनि, उनजा वॾा बि शामिल आहिनि, उनजा भाउर बि शामिल आहिनि, भेणियूं बि शामिल आहिनि, या त अॻु में शामिल हुजणु खपनि, या त जेके अॻु में शामिल ई न आहिनि त पोइ ओचितो था अॼु सभई टपकनि त उते कुझु माहौल चङो कोन थो रहे, छाकाणि उनजी सोच असांजे हिन सां रिश्तो थियो ई न आहे। ऐं वैसे अॼु सोच बि सुकड़जी वई,
उहा बि एतिरी सुखड़ियल आहे जो हर हिक जी सोच हूंदी आहे सिर्फ़ु छोकिरे छोकिरी जो रिश्तो आहे पाण ॼाणण, उन्हनि सां ई थिए थो। जॾहिं थिए उन्हनि सां थियो त पोइ वरी जॾहिं ॿियो कोई हुन में इंटरफेयर थिए थो या ॿियो कोई हुनजे विच में अचे थो या गॾु रहे थो तॾहिं बि तकलीफ़ थिए थी। तंहिंजे करे असांखे पंहिंजी सोच खे अॻु में ॾिसणु खपे। जंहिंसां रिश्तो थियो आहे उहो ॾिठो टुटे, जेका चीज़ ॿी साम्हूं अचे थी उहा टुटे, ऐं जेका चीज़ ॿी अचे थी साम्हूं, उहो छोकिरो हुजे या छोकिरी हुजे, उन्हनि ॿिन्ही सां अगरि कोई सभ खां वधीक प्यार करण वारो हूंदो आहे उहा हूंदी आहे उनजी माउ, जेका कॾहिं बि पंहिंजे पुट या धीउ खे छॾे न सघंदी। इहो हिकिड़ो नीही जो रिश्तो हूंदो आहे, प्यार जो रिश्तो हूंदो आहे, जंहिंखे चैलेंज बि नथो करे सघे, जंहिंखे नाकारे बि नथो करे सघे। इहा हक़ीक़त आहे पंहिंजी जॻह पर हिकिड़ी चीज़ अॼु आम ॾिसण में अचे थी, तो जॾहिं बि छोकिरे जी या छोकिरी जी जांच कबी आहे त पोइ जॾहिं ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि साम्हूं त पोइ छोकिरी वारा या छोकिरे वारा पहिरीं ॻाल्हि जेका रखंदा आहिनि, साईं ॿियो सभु ठीकु आहे, सभु सही हुई, जेको बि आहे ॾींदा आहिनि। पर पोइ छोकिरी या छोकिरे जी माउ जी शिकायत आहे, उहा थोरी ॾुखी आहे, उन्ही खे थोरी लालच घणी आहे, उहा थोरी ॻाल्हाइण जी ॾुखी आहे, उहा ॾाढी ॾुखी आहे। इहा शिकायत हिकिड़ी आम हलंदी आहे, ऐं जेकॾहिं गहराई सां ॾिसंदो त हक़ीक़त कोन्हे। ख़ासि करे मां वटि जेको बि ईंदो आहे, अगरि हू चवंदो आहे त साईं छोकिरे जी माउ जेका आहे ॾाढी ॾुखी आहे, बाक़ी सभु सही आहे, या छोकिरी जी माउ ॾाढी ॾुखी आहे, बाक़ी सभु सही आहे, पोइ कंहिं बि पक्ष वारा ईंदा आहिनि, वारी या वधू वारा, त मां तोखे पहिरीं ॻाल्हि कंदुमि, मुंहिंजो जेकॾहिं तूं पाण ओड़ी आहीं त पोइ उहा बि आहे, जेकॾहिं तूं चङी आहे त उहा कोन्हे। कोई पुछंदो आहे न छो, मां चवंदो आहियां हक़ीक़त में इहा जांच उन्हनि खे बि इहा ई मिली आहे त तूं चङी कोन। इहो हिकिड़ो सिलसिलो आहे, यानी उन्हनि खां जान छॾाइण जो हिकिड़ो तरीक़ो हलियो आहे। ईअं खणी चइजे अॻु में तयारी, अॻे हूंदो त हुजणु खपे, हाणे उनखे हिकिड़े जान छॾाइण जी तयारी आहे। हक़ीक़त भई असां त अॻु में ई चयोसीं माई ॾाढी ॾुखी आहे, माई ॾाढी हलण ते ईंदी न, सिर्फ़ु पंहिंजो बचाव रखण जे लाइ साम्हूं वारे जी माउ खे पहिरियों ई बदनाम कयो, उन ते पहिरियों ई इल्ज़ाम लॻाया वेंदा आहिनि, उहा चङी कोन्हे। ऐं जो पोइ खां मक़सदु सिर्फ़ु इहो हूंदो आहे, जीअं पोइ कोन चयोसीं, अॻु में ई चयोसीं भई उहा चङी कोन्हे, सिर्फ़ु उहा माउ खे परे करण जो हिकिड़ो तरीक़ो हूंदो आहे, छाकाणि त उहा धीउ जी माउ हुजे या पुट जी माउ हुजे, हुनखे ॾुखियो ॾिसी न सघंदी आहे। ऐं ॿी जेका चीज़ साम्हूं ईंदी आहे, ख़ासि करे माउ जे मामले में, उहा इहा हूंदी आहे त जेकॾहिं ससु नाहे यानी माउ नाहे तॾहिं बि रखंदासीं, माउ कोन अथसि कीअं हलंदो, ऐं जेकॾहिं माउ आहे उन सां रहण न ॾींदसि। जॾहिं ॿई चीज़ूं साम्हूं ईंदियूं, माउ नाहे तॾहिं बि रिश्ते में मुसीबत थींदी, माउ कोन त सर कीअं थींदो, छोकिरो आहे या छोकिरी आहे, कंहिंजी बि आहे। ऐं जेकॾहिं माउ आहे तॾहिं बि मुसीबत हूंदा, त कॾहिं घर करण न ॾींदासीं, कॾहिं ठहण न ॾींदा। हाणे माउ जो पतो मूंखे न आहे त हाणे जीए या मरे हुनजो पतो छा हुजणु खपे ॿार जे लाइ, हुनखे जीअणु खपे या मरणु खपे, इहो त कोई फ़ैसिलो नथो करे सघे, कजे छा।
हकीकत में जेकॾहिं गहराई में ॾिसंदासीं तो माउ खे इन चवण सां ई पहिरियां ई नौकर जो दर्जो ॾिनो वेंदो आहे जेको उन चवणु खपे। भई जेकॾहिं उन्हनि खे ॿार थिए, डिलीवरी थिए, त उन्हनि खे माउ खे सवाइ ॿी का नौकिराणी कोन मिलंदी जेका एतिरी संभाल करे। ऐं जीअं नौकर वारो कमु पूरो थिए त वरी उनखे कढी छॾिजे, बाक़ी हुजे पियो न, रवानो करे छॾिजे, उहा हालत थी वई आहे। तंहिंजे करे हक़ीक़त में रिश्ते जी अहमियत सिर्फ़ इन्ही करे उहा न रही आहे छाकाणि अॻे रिश्तो जेको हूंदो जीवन साथी जो, पर न सिर्फ़ जीवन साथी जो पर जन्म जन्म जो ॻणियो वेंदो। यानी असांजो रिश्तो कॾहिं ख़तमु थींदो ई न। उनखां बाद आयो लाइफ पार्टनर जो, जीवन साथी जो। ऐं हिन वक़्तु जेका सिचुएशन आहे उहा सिर्फ़ पार्टनर जो आहे, पार्टनरशिप आहे, कुझु बि न आहे। असांजो रिश्तो जंहिंसां बि आहे सिर्फ़ु उन बेस ते आहे। रूप रंग रहियो, ॻाल्हाइण रहियो, डिग्री रही, तनख़्वाह रही, एतिरो पैसो रहियो, नालो रहियो, ॿाहिरि वञणु रहियो। इहा जंहिं चीज़ सां असां रिश्तो कयोसीं भई उहो हलियो त ठीकु आहे, जेकॾहिं उन चीज़ में थोरी दरार पई, पार्टनरशिप आहे, त रिश्ता ख़तमु थी वेंदा आहिनि। तंहिंजे करे रिश्तो करण खां अॻु असांखे सोचणु खपे असां रिश्तो कयो कंहिंसां आहे, रिश्तो थियो कंहिंसां आहे, रिश्तो असां कयूं कंहिंसां था, कहिड़े बेस ते रिश्तो कयूं था। जेकॾहिं छोकिरी हुजे या छोकिरो हुजे, ॿिन्ही मां कोई बि हुजे, रिश्तो करण वक़्तु, ॾियण वक़्तु या वठण वक़्तु, इहा चीज़ असांखे यादि रखणु खपे। असांजो रिश्तो कंहिंसां थी रहियो आया छोकिरे सां थी रहियो आहे, छोकिरी सां थी रहियो आहे, उनजी डिग्री सां थी रहियो आहे, उनजी तनख़्वाह सां थी रहियो आहे, उनजे पघार सां थी रहियो आहे, उनजे रूप रंग सां थी रहियो आहे, उनजी नौकरी सां थी रहियो आहे, उनजी उथी वेठी सां थी रहियो आहे, कंहिं पोस्ट सां थी रहियो आहे। रिश्तो थिए छा सां थो, ॿाहिरि वञण सां थी रहियो आहे। ऐं जंहिंसां रिश्तो थिए थो असांखे उन सां रिश्तो सम्झणु खपे, न छोकिरी सां सम्झणु खपे, न छोकिरे सां सम्झणु खपे। जेकॾहिं छोकिरे ऐं छोकिरी सां रिश्तो आहे त पोइ छा मुंहिंजे माउ पीउ घर वारनि सां बि रिश्तो थी रहियो आहे हिक ॿिए सां हलण जो, या सिर्फ़ु ॿिन्ही खे साम्हूं रखियो वियो? जेकॾहिं अॻे वांगुरु वासुसिटी ॾिनी आहे त पोइ रिश्तेदार दोस्तनि सभिनी सां हलजा, हिक ॿिए जा रिश्ता सभिनी सां थी रहिया आहिनि। छाकाणि रिश्ते में लॻंदा ॾिसण में ॿजण ईंदा आहिनि, घोट ऐं कुंवार, पर हक़ीक़त में केतिरा ई घर हिक ॿिए जा रिश्तेदार थी वेंदा आहिनि, केतिरा ई दोस्त हिक ॿिए जा रिश्तेदार थी वेंदा आहिनि, केतिरा ई साथी हिक ॿिए जा रिश्तेदार थी वेंदा आहिनि। पर रिश्तो कैसा थी रहियो। ऐं पोइ जॾहिं असांजो रिश्तो थींदो आहे असां कंदा कंहिं हिकु चीज़ सां, पोइ चवंदा आहियूं त पूरो सभु कुझु सभिनी सां अची करे ईंदा, त पोइ हालत ईअं थींदी आहे जीअं कोई हिकिड़ो महिमान चवे मां घर अचां त ॿ महिमान अचनि ऐं ॿिनि महिमान जी जॻह ते ओचितो रोटी तयारु थियण वक़्तु उते 22 ॼणा पहुची वञनि, त पोइ उन मेज़बान जी होस्ट जी छा हालत थींदी। ऐं पोइ उहा ई हालत सां कुझु बिगाड़े छॾींदी। तंहिंजे करे रिश्तो अॼु बि कोन्हे टुटंदो, जंहिंसां थींदो आहे उहो अॼु बि ओतिरो मज़बूत हूंदो। पर जॾहिं चऊं जंहिंसां थियो आहे उनखां सवाइ ॿिया हुजनि त पोइ न हलंदो। हा, अॻु में हलंदो हुजो, कारण इहो छाकाणि हिक सां रिश्तो न हूंदो, हिक जे नाले ते उहो सभिनी सां रिश्तो, ॾाॾाणा, चाचाणा, मामा,
नाना दोस्त साथी उठी वेठी सब जी जात थी जात जो मक़सदु आहे असांखे सभिनी सां हलणो आहे, कंहिं हिक सां न हलणो आहे। सभिनी सां रिश्ता जुड़ंदा, इन करे पहिरियां ई पतो हूंदो सभिनी सां हलणो आहे, तूं सभिनी सां हलंदा। ऐं अॼु असां चऊं रिश्तो हिक सां जोड़णो आहे ऐं बाक़ी त पोइ आहे। तंहिंजे करे रिश्ते में दम जी ॻाल्हि न आहे, असांजी सोच में दम जी ॻाल्हि आहे। असां जंहिंसां रिश्तो कयूं उहे सिर्फ़ु असां ज़हनी तौर पाण खे तयारु रखूं, असांजो रिश्तो कंहिंसां थी रहे। जेकॾहिं रिश्तो जिगरी सां आहे, रिश्तो सूंह सां आहे, रिश्तो तनख़्वाह सां आहे, रिश्तो नाले सां आहे, रिश्तो पैसे सां आहे, या रिश्तो खानदान सां आहे, इज़त सां आहे, शान सां आहे, मान सां आहे, उथी वेठी सां आहे, जंहिंसां बि असांजो रिश्तो हुजे असां सिर्फ़ु उनखे निभायूं। या वरी असांजो रिश्तो सभिनी सां आहे, असां उन सां निभायूं, कोई शिकायत न आहे। पर जंहिंसां रिश्तो थिए उन खे असां अवलियत ॾियूं, उनखे तरजीह ॾियूं, उन खे असां सम्झी हलूं, त पोइ रिश्ते में अॼु बि काई कमी न ऐं जेको बि कुझु हुजे जीअं बि हुजे, पर हिकिड़ी चीज़ असां सभिनी खे ज़हन में रखणु खपे, माउ जो प्यार, माउ जी मोहबत, उहा छोकिरे जी हुजे या छोकिरे जी माउ हुजे, कंहिंजी बि हुजे, उन में न कॾहिं कमी आई आहे न कॾहिं ईंदी। सिर्फ़ु उन पवित्र प्यार खे बनाए रखो, उनखे बदनाम न करो, उनखे आशीर्वाद जे रूप में बनाए रखो, उनके साथ नौकर वांगुर न बनाए। उन्हीं खे नौकर करण या उन्हीं खे बदनाम करण इहो हिकिड़ो वॾो पाप हलंदो, उहो सिर्फ़ु न थियणु खपे। उन ते असां सभिनी खे न त हरूभरू माउ ते इल्ज़ाम ॾियूं, न माउ खे असां नौकर वारी जॻह ॾियूं, भई जेकॾहिं आहे बि तॾहिं बि मुसीबत आहे, न आहे बि तॾहिं बि मुसीबत आहे, ईअं पिणु चइजे, उहो न थियणु खपे। अॼु दौर में माउ जो पतो न हुजे आख़िर उनखे जीअणु खपे या मरणु खपे, इहो को फ़ैसिलो हक़ीक़त में थींदो बि न आहे। जेकॾहिं उनखे माउ आहे त पोइ उहा ॾुखी अथसि, न आहे उनखे माउ न आहे त कीअं तो घर कीअं हलंदो, नौकर खपे छा खपे। तंहिंजे करे माउ जहिड़ी हस्ती सां एतिरी खिलवाड़ न थियणु खपे। बाक़ी रिश्तो असांजे अॼु खां बाद असां जॾहिं बि कयूं असांजी इहा शिकायत तकरीबन न रहंदी, जेकॾहिं असांजी सोच हूंदे असांजो कंहिंसां रिश्तो थिए थो उनजे लाइ असां पंहिंजो पाण खे सेटिस्फाई कयूं, पंहिंजो पाण खे मुतमइन कयूं, अॼु बि सभु कुझु सही थी वेंदो। अॼु बि असां सभु कुझु असांजो रिश्तो जंहिंसां थियल आहे उहो कुझु आहे, बाक़ी उनखां वधीक असां जेको घुरूं था उहा चीज ग़लति। जेकॾहिं असां रिश्तो डिग्री ॾिसी करे कयूं उहा बि आहे, असां रिश्तो सूंहं ॾिसी करे कयो उहा बि आहे, लेकिन असां कयो सूंहं सां रिश्तो आहे, ख़ूबसूरती सां रिश्तो आहे, ऐं पोइ तूं हलण ॻाल्हाइण अंदाज़ सभु चङा कोन्हे, उनजा माइट चङा कोन्हे, असां जंहिंसां रिश्तो कयो उनखे ॾिसूं या बाक़ी सभु कुझु अॻु में जांच कयूं। जंहिंसां रिश्तो थियो आहे उन जी असांखे अहमियत हुजणु खपे, उहा आहे, उहा कॾहिं ख़तमु न थींदी आहे। जेका डिग्री हूंदी आहे उहा बि हूंदी आहे, जेकी पघार हूंदी आहे उहा बि हूंदी आहे। तंहिंजे करे असां रिश्ते खां अॻु जेकॾहिं असां जेको बि कुझु चाहियूं, असां चाहियूं असांजो घर में हलणु थिए, असां चाहियूं रिश्तेदारनि में हलणु थिए, असां चाहियूं असांजो हिक ॿिए जी बाद में संभार थिए, त पोइ इहे सभु चीज़ूं असांखे अॻु में साम्हूं रखणु खपनि, बाद में न। जेकॾहिं
असां चाहियूं था असां चऊं था भई असांजो छोकिरो छोकिरी पाण वञी ॼाणनि असां एतिरी चवंदा आहियूं छोकिरो ऐं छोकिरी जो पाण वास्तो असांजो वास्तो ई न आहे पोइ सम्झो छोकिरो ऐं छोकिरी असां ॿाहिरि अगरि कढी छॾियासीं त पोइ असां पंहिंजो छोकिरो ॾेई छॾियोसीं पोइ हुनजी मर्ज़ी आहे हुनखे मोकल मिले असां ॾे अचे या न अचे असांखे कुझु ॾे या न ॾे वरी पोइ बाद में शिकायत न रहे पर बाद में असां शिकायत कयूं था उहो ख़्यालु न आहे कंदो असांखे तकीदो न आहे छाकाणि असां हुनखे पाण सेल आउट करे छॾियोसीं इहा सोच रखनि करे असां रिश्ते खां अॻु में जेकॾहिं इहे कुझु चीज़ूं साम्हूं रखंदासीं त पोइ असां जेको कुझु चाहियूं उहो कुझु सभु कुझु बहितर थी छाकाणि त ॿई धुरियूं ज़हनी तौरु तयारु हूं असांखे सभिनी सां हलणो आहे कंहिंसां हलणो आहे कंहिंसां न हलणो आहे अॻु में ई पतो हूंदो उहो सभु कुझु सही थी वेंदो तंहिंजे करे अॻु में ऐं हाणे सिर्फ़ु इहो अॻे कोई गुण न मिलाईंदा पोइ बि सभई गुण हूंदा अॼु सभु गुण मिलाईंदा आहिनि पोइ बि हिकु गुण साम्हूं न ईंदो हुनजो फ़र्क़ु सिर्फ़ु इहो रहंदो असां गुण त मिलाईंदा पर गुणनि ते हलणु कोन मिलाईंदा जेकॾहिं गुणनि ते हलणु थोरो मिलायूं त पोइ शायदि असां घणा गुणवान थी वेंदासीं असां हलण न मिलाईंदा सिर्फ़ु उन खे ॾिसंदा तंहिंजे करे रिश्ते जी अहमियत खे असां बहितर अंदाज़ सां सम्झूं चङे नमूने ॾिसूं बहितर अंदाज़ सां जोड़ियूं ऐं जंहिं अंदाज़ सां जोड़ींदासीं उहो ई अंदाज़ असां रिश्ता टुटण या न टुटण पहिरियों ई ज़ाहिर अॻु में ई ॿुधाईंदा आहिनि रिश्तो छा सां थिए थो अॻिते केतिरो हलंदो रिश्तनि खे असां थोरो पाइदार कयूं थोरो खे जोड़े करे हलायूं थोरो मिली करे हलायूं असां पंहिंजे मुंहं में इहो चवणु बंदि कयूं त सिर्फ़ु छोकिरी ऐं छोकिरो पाण वञी ॼाणनि जॾहिं असां चवणु शुरू कंदा आहियूं उन्हनि जी ज़िंदगी आहे उहे ॼाणनि त उन्हनि जी ज़िंदगी बणिजी वेंदी आहे बाक़ी सभु आउट थी वेंदा आहिनि माउ पीउ जी अहमियत ख़तमु थी वेंदी आहे रिश्ता ख़तमु थी वेंदा आहिनि तॾहिं सोचूं भई असां सभिनी खे गॾु करे हलणो आहे त अॼु बि कोई मसइलो कोन्हे सभु गॾिजी करे हलण लाइ तयारु आहियूं सिर्फ़ु असां पंहिंजे लफ़्ज़नि खे थोरो बहितर कयूं पंहिंजी सोच खे बहितर कयूं थोरो हलण खे बहितर कयूं ऐं थोरो बि बहितर कंदासीं सभु कुझु बहितर सच जे प्यार भरी घड़ियुनि में बस सभु काई थी उहो मौक़ो हक़ीक़त में असांखे सिर्फ़ु थोरी हक़ीक़त सेखारे असांजी सोच खे थोरो बहितर कयूं असां जीअं गुण मिलाईंदा आहियूं तीअं असां गुणवान थियूं असां समझदार थियूं जेकॾहिं ना समझ थींदासीं उन ते अमल न कंदासीं त पोइ चवंदासीं बाक़ी उहो कुझु रही गई न कुझु न हिकिड़ो शख़्स रिश्तो हलंदो सो साम्हूं वारे चयो आहे त मां गुण जी जांच कंदुमि पोइ ॾिसंदुमि गुण माना खाना वॾा कीअं आहे ओसो पासो कीअं अथसि नंढा कीअं अथसि पुराणी ॻाल्हि हूंदी जे वॾा कंदा तीअं हुनखे चयो साम्हूं वारे खे चए पियो मुंहिंजी गुण जांच करो पंहिंजो गुण ॾिठो अथसि पंहिंजो कहिड़ो अथसि पहिरियों पंहिंजो थो ॾिसे हक़ीक़त में इहे लफ़्ज़ न अचनि खपनि इहे असांखे पंहिंजो पाण खे गॾु हलण जी हिकिड़ी सोच ॾींदा असां चऊं त बहितर थी करे हलंदासीं सभु कुझु बहितर थी तंहिंजे करे न त असां पंहिंजे घर भातियुनि खे ॿाहिरि कढूं ऐं न हिक ॿिए खे छॾियूं हिक ॿिए जो साथ असांखे सदाई खपंदो ऐं हिक ॿिए जो साथ असांखे बढ़ाए करे रखंदो आहे दुख ऐं सुख जो साथ उहो ॿई कम ईंदा आहिनि
ऐं रिश्ता तमामु घणी अहमियत रखनि। असां ॾिसंदा आहियूं कॾहिं बि दुख हुजे या सुख हुजे, हलो सुख त हर कंहिंजो पंहिंजो थींदो आहे, पर मालिक राम अगरि दुख हुजे त पोइ दुख में वरी बि पंहिंजा कम ईंदा आहिनि। असां ॾिसंदा आहियूं जेतिरा बि गहरा दोस्त हुजनि, साथी हुजनि, पार्टनर हुजनि, जेकॾहिं दुख जूं घड़ी करे वेही करे सभु हलिया वेंदा आहिनि, घड़ी घटि परचाणी करे सभु निकिरी वेंदा आहिनि, 5 मिंट थी 10 मिंट थी करे बाक़ी हलियो वेंदो। जेकॾहिं वरी बि दुख में गॾु वेहण वारा हूंदा आहिनि, पंहिंजी बिरादरी हूंदी आहे, पंहिंजा साथी हूंदा आहिनि, पंहिंजा रिश्तेदार हूंदा आहिनि। तंहिंजे करे रिश्तेदारी या रिश्तो हक़ीक़त में दुख में साथ निभाइण जो रिश्तो। सुख बेशक पंहिंजी मर्ज़ सां सभिनी खे गॾु खणी हलिजे त बहितर आहे, लेकिन जेको दुख में साथ ॾे उहे ई साथी हूंदो आहे। ऐं दुख में असां ॾिसंदासीं हमेशह पंहिंजा ई कम ईंदा आहिनि, पंहिंजा ई रिश्तेदार, पंहिंजा ई भाउर, पंहिंजी बिरादरी, सभु उहे वेंदा आहिनि। बाक़ी जेके ई आहिनि थोरो वक़्तु वेही करे हलिया वेंदा। तंहिंजे करे असां साथ खे दुख ऐं सुख में सदाई गॾु खणी करे हलूं। ऐं जॾहिं साथ गॾु हूंदो त पोइ सुख ई सुख हूंदो, दुख में बदिली करे सुख थी पवंदो, हिक ॿिए खे हिमत ॾींदो आहे, बहितरी ॾींदो आहे, चङाई ॾींदो आहे, ऐं सभु कुझु बहितर थींदो आहे। इन करे सच साईं असांखे सेखारियो दुख जो साथ घणो कमु कंदो आहे। ऐं केतिरो बि दुखी हुजे उनखे केतिरो बि सुख मिले पर उनजो दुख ख़तमु उन वक़्तु कंहिंखे सुख ॾियण महिल पंहिंजो दुख में भुलिजी वञे। जे सच साईं जन उनजे ॿार जो क़तल कयो, जॾहिं उनजे ख़ुशी थी पंहिंजो दुख छॾे करे उनजे सुख में शामिल थी वियो। पंहिंजो दुख त हुननि पहिरियों ई कोन प्रगट कयो हुयो ई न, पर उन जी ख़ुशी खे बि ख़तमु करण न ॾिनो। मुंहिंजा रिश्तेदार मिट माइट मिलाए करे उनजा साथ ॾिया। तंहिंजे करे जॾहिं साथ ईंदो आहे तो दुख खे बि सुख में बदिलाए छॾींदो आहे, ख़ुशी में बदिलाए छॾींदो आहे, इज़त में बदिलाए छॾींदो आहे, मान शान में बदिलाए छॾींदो आहे। तंहिंजे करे रिश्ता अॼु बि कोन्हे टुटंदा, सिर्फ़ु असांजी सोच जहिड़ी हूंदी उहा उनखे ओतिरो पाइदार कंदी, ओतिरो मज़बूत कंदी, ओतिरो बहितर कंदी। असां सिर्फ़ु पंहिंजी सोच ऐं हालत खे बहितर कयूं, सभु कुझु बहितर थींदो। सोनी सच साईं दर इहा ई अरदास त पाण सभिनी खे अहिड़ी सुमत ऐं रहमत बख़्शे जो पंहिंजी सोच ऐं पंहिंजे अमलनि खे बहितर कंदे पूरे अमली जीवन यानी पूरी ज़िंदगी खे असां बहितर कयूं, जिते हर हिकु घर परिवार ॿार संसार सभु कुझु सुखी रहे, सभु कुझु बहितर रहे। स्वामी जी इन प्यार भरी घड़ियुनि में सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे पूज्य देवरी साहब संत सतराम धाम राणकी साहब जे तरफ़ां आशीर्वाद शुभकामनाऊं वाधायूं। सचो सतराम, सचो सतराम, सचो सतराम।